Welcome everyone. Hariom, Jai Jhulelal. ये मीटिंग अॼु असीं रिकॉर्ड था करियूं. तव्हां पंहिंजो वीडियो भले ऑन करे छॾियो, ऑडियो खे म्यूट करे रखिजो. राम भाऊ प्लीज़ ॻायो असांजे लाइ. तव्हां प्रेयर प्लीज़. तव्हांजो वीडियो ऑफ आहे. मुंहिंजो वीडियो it's not the off actually. Anyway, I'll make the prayer while I'm already. जी जी Okay. Jai Dula Deva, Swami Jai Dula Deva, Puja Kanata Premi, Puja Kanata Premi, Siddha Kurakhi Sheva, Om Jai Dula Deva. तुझे दरते के सजना चन स्वाली साईं सजना चन स्वाली दान वठन सब दिल सां दान वठन सब दिल सां कोन ॾिठ मुखाली ओम जय दूला देवा अंधरन खे ॾे अखिड़ियूं दुखियन खे तारूं साईं दुखड़न खे तारूं पाए मन जो मुरादूं पाए मन जो मुरादूं सेवक कन तारूं ओम जय दूला देवा फल फूल मेवा सब्जियूं पोखण मांग पचन साईं पोखण मांग पचन तुंहिंजे महर मया सां तुंहिंजे महर मया सां अन्न अपार थियनि ओम जय दूला देवा ज्योत जगे थी जग में लाल तुंहिंजी लाली साईं लाल तुंहिंजी लाली अमर लाल अच मां वटि अमर लाल अच मां वटि हे विश्ववंदा वाली ओम जय दूला देवा जग जा जीव सभेई पाणी बिन प्यासा साईं पाणी बिन प्यासा जेठानंद आनंद कंदो जेठानंद आनंद कंदो पूरन करियो आशा ओम जय दूला देवा जय दूला देवा स्वामी जय दूला देवा पूजा कन था प्रेमी पूजा कन था प्रेमी सिद्ध को रखी सेवा ओम जय दूला देवा जय झूलेलाल बेड़ाई पार जय झूलेलाल. जय झूलेलाल. राम भाई तमामु सुठो, ॾाढो सुठो. तव्हां असांखे पलव ॿुधायो, ॻायो. अचो त हाणे असीं पाण में जेको असांजो एजेंडा आहे जेको तव्हां सां मूं ऑलरेडी शेयर कयो हो, त असीं शुरूआत अॼु असांजे चांदवानी साहिबु प्रोफेसर साहिबु लक्ष्मण चांदवानी जंहिंसां ताईं ऑलरेडी वाक़ुफ़ु आहियो, अची चुका आहिनि असांजे फोरम ते. उहे असांखे ॿुधाईंदा त भई सिंध में जेके आहिनि से उपभाषाऊं कहिड़ियूं हुयूं आहिनि ऐं उन जे बारे में वधीक ज़रा डिटेल में सम्झाईंदा, ॿुधाईंदा. त मुंहिंजी वेनती इहा आहे सभिनी खे त पाण खे म्यूट करे रखो, छो जो असीं रिकॉर्ड पिया करियूं त उन में को डिस्टर्बेंस न थिए. ऐं कुझु बि तव्हांखे सुवाल हुजनि त चैट में लिखो या पाण वटि नोट करे रखो. हिकिड़ो भेरो असांजो अॼु 40-45 मिंटे जो सेशन थी वञे, उन खां पोइ सभिनी खां पुछबो या जेके चैट में सुवाल हूंदा उहे पढ़बा, त उन्हनि जो जवाबु जेको आहे सो जीअं हूंदो तीअं उनखे एड्रेस कंदासीं. सो आई होप यू ऑल विल एग्री टू दैट. ऐं दादा चांदवानी साहिबु जी हाणे दी यस यू आर ऑन फोकस. अचो ॿुधायो. हरिओम 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 हरिओम. तव्हां हींअर जीअं अनाउंस कयो त भई सिंध में सिंधी, इहो सिंध में सिंधी न, सिंधीअ जूं उपभाषाऊं जेके आहिनि उहे ऑल ओवर उहे सभु साॻियूं आहिनि, सिर्फ़ु सिंध में न आहिनि. सही ॻाल्हि. हाणे अॼु जो
जेको टॉपिक आहे उन जो उनवान आहे सिंधी भाषा ऐं उपभाषा में पहिरीं त फ़र्क़ु ऐं सिंधीअ जूं ॿियूं उपभाषाऊं। हाणे हक़ीक़त इहा आहे कॉलेज लेवल ते क्लास लेवल ते असां थोरो डेप्थ में ॿुधाईंदा आहियूं, पर हींअर त असांजो जेको ही प्रोग्राम हली रहियो आहे इन में सेखराट घणा आहिनि या जेके जिन खे बेसिक ॼाण कोन्हे उहे घणा आहिनि। इन करे मां हिन टॉपिक खे उन लैंग्वेज में थो ॿुधाइणु चाहियां त जीअं सवलो सम्झी सघनि। अदरवाइज़ जे मां डेप्थ में बि वेंदुसि त घणियूं ॻाल्हियूं हुननि जे मथां निकिरी वेंदियूं। इन करे मुंहिंजी कोशिशि इहा रहंदी त भई जीअं सभिनी जे सम्झ में अचणु खपे। पोइ डेप्थ में इन करे न वेंदुसि, रीज़न हुनजो उहो ई आहे, अदरवाइज़ त डेप्थ में वञूं त हुनजो मज़ो ई कुझु ॿियो आहे, पर उहो वरी सभिनी खे पलव न पवंदो। हाणे पहिरीं त भाषा ऐं उपभाषा। हाणे भाषा लैंग्वेज सभिनी खे ख़बर हूंदी त भाषा इंसानी आवाज़नि जो उहो सिरिश्तो आहे जंहिंमें कंहिं हिकु वॾी ज़मीन जे टुकड़े ते रहंदड़ माण्हू पंहिंजे वीचारनि जी ॾे वठि कनि या हिक खां वधीक जंहिं भाषा खे लिपियूं आहिनि, असांजे सिंधीअ खे त आहिनि ई आहिनि, सभिनी भाषाउनि खे हिक खां वधीक न हूंदियूं आहिनि ज़रूरु, ऐं उहा लिपि या उनजो साहित्य कहिड़ी बि लिपीअ में लिखियलु हुजे या उन में तइलीम ॾियण जूं ख़ासियतूं मौजूदु हुजनि या उहा भाषा सरकारी लिख पढ़ कोर्टुनि जो माध्यम वग़ैरह जो हुजे या न बि हुजे। हाणे इहो आहे जनरल डेफिनेशन भाषा जो, ॿोलीअ जो। ॿोली आहे इज़हार जो रस्तो, तरीक़ो, कुझु इज़हार कजे। हाणे उपभाषा वरी तव्हां चवंदव छा थींदी आहे? अंग्रेज़ी लफ़्ज़ हुन लाइ डायलेक्ट इस्तेमालु थींदो आहे। मां सवलो हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियां थो। जहिड़े नमूने हिकु वॾो पहाड़ हूंदो आहे, जबल हूंदो आहे, ऐं उनजे आस पास नंढियूं टकरियूं हूंदियूं, त असांजी भाषा जेका आहे उहो वॾो पहाड़ जबल आहे ऐं आस पास जेके टकरियूं आहिनि उहे उपभाषाऊं आहिनि। अने सवलो एग्ज़ाम्पल वधि में वधि इहो ई थी सघे थो त जबल ते पहाड़ ते या जेका सम्झो जेका कंपेरिज़न कई वई आहे त असांजी ॿोली त सिंधी ई आहे, पर उन जूं जेके उपभाषाऊं आहिनि, भाषा जूं उपभाषाऊं जेके आहिनि उहे आस पास जे एरियाज़ में जोग्राफिकली, सिंधीअ में हिकिड़ी चवणी आहे, ॿारहें कोहे ॿोली ॿी, ॿारहें कोहे ॿोली ॿी। हाणे कोह लफ़्ज़ जेको आहे उनजी माना आहे एक्चुअली जेकॾहिं मेजरमेंट जो हिसाबु ॾिसिजे त कोह माना 4 मेल, त 12 कोह माना 4 ॿारो 48 ईअं खणी चवां। अने अराउंड एग्ज़ैक्ट न ज़रूरी न आहे ईअं हुजे, किथे 10 कोहनि ते बि पॉसिबल आहे ॿोली ॿी थी सघे थी, किथे 8 ते बि त किथे 15 ते बि, पर जनरल कोटेशन इहो आहे सिमिट्रीअ जे हिसाब सां 12 कोहे ॿोली ॿी। हाणे ॿोली ॿी जंहिं महिल चऊं था त ॿोली न मटिजंदी, पर ॿोलीअ में ॿोलीअ जो लहजो, उन जा के लफ़्ज़ उहे एरिया वाइज़ जोग्राफिकली चेंज थींदा आहिनि ऐं उहो स्पॉन्टेनियस आहे। इहो फ़क़ति सिंधीअ सां न आहे, हिंदीअ में बि ईअं आहे, अंग्रेज़ीअ में बि आहे ऐं ॿियनि भाषाउनि में बि आहे। त जीअं जीअं एरिया थोरो चेंज थींदी आहे, कुझु सर्टन डिस्टेंस खां पोइ बाक़ाइदा ॿोलीअ में उहे उचार, लहजो या ईअं खणी चवां कि लफ़्ज़ बि बाक़ाइदा बदिलजंदा आहिनि। ॿियो कुझु न, तव्हां हिंदीअ में बि ॿुधो हूंदो भई भोजपुरी हिंदीअ जी उपभाषा। ॿियो जेकॾहिं अयोध्या जे आसपास वञिबो त अयोध्या जी अवधी ॿुधी हूंदी तव्हां, त हिंदीअ खे बि उपभाषाऊं आहिनि। तहिड़े नमूने सां सिंधीअ खे एरिया वाइज़, भई सिंध जो जेको मथियों हिसो आहे उते जेका उपभाषा ॻाल्हाई वेंदी आहे त उन ते नालो पियल आहे सरेली या सिरेली, याने सिंध जो उत्तर वारो हिसो, मथियों हिसो। सिर माना ई थींदो आहे मथियों हिसो, मथियों हिसो, हिते सरेली लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे। त सिंध में उत्तर वारे हिसे में उन पर्टिकुलर एरिया में जेका उपभाषा इस्तेमालु थींदी हुई या अञा बि आहे,
उहा सरेली इस्तेमालु थींदी आहे। ऐं पोइ वरी सिंध जे उन खां पोइ हेठि थोरो एरिया में सिंध जो जेको विच आहे, उहो विच वारे हिसे में वरी विचोली इस्तेमालु थींदी आहे। ऐं उन खां हेठि लाड़ आहे, यानी हेठियों हिसो, उते लाड़ी इस्तेमालु थींदी आहे। हाणे एरिया वाइज़ इहे नाला आहिनि। इन खां सवाइ ॿियूं जेके 3 उपभाषाऊं आहिनि उहे बि एरिया वाइज़। कच्छ वारे पासे कच्छी, लस ॿेले वारे पासे लासी, ऐं थरपारकर वारे पासे थरी या थरेली। हाणे इहे नाला एरिया वाइज़ उन्हनि ते पियल आहे। हाणे इन्हनि एरियाज़ जा अलॻि अलॻि जेके उपभाषाऊं आहिनि, इन एरियाज़ सां वास्तो रखंदड़ जेके उपभाषाऊं आहिनि उन्हनि जे बारे में असां ज़िक्र कंदासीं। ऐं ख़ासि ॻाल्हि इहा आहे, जिन जी स्टडी थियल आहे उन्हनि खे त पतो पइजी वेंदो आहे कहिड़े एरिया जो आहे। या तव्हां अॻिलनि माण्हुनि खां जेके घटि में घटि भई सिंध सां वास्तो रखनि था, सिंध जा ॼावल आहिनि, या सिंध में ॼावा हुया ऐं पोइ भली ॿियनि मुल्कनि ॾांहुं हलिया विया, त उन्हनि खे बिल्कुलु इहा ख़बर पवंदी अथव भई साम्हूं वारो जेको ॻाल्हाए थो, या उन ज़माने जा ई माण्हू, अॼुकल्ह उहा ॻाल्हि न बची आहे, त उन ज़माने जा उहे माण्हू बाक़ाइदा जंहिं महिल ॻाल्हाईंदा त उनजे ॻाल्हाइण मां इहो पतो पइजी वेंदो, अरे हे त शिकारपुरी आहे, हे त गड़िया सिंध जो आहे, हे दादूअ जो आहे। बाक़ाइदा उनजे ॻाल्हाइण मां, उन्हनि लफ़्ज़नि मां उहा समक ईंदी हुई, पतो पवंदो हुयो, ख़बर पवंदी हुई त बाक़ाइदा ही उन एरिया जो बिल्कुलु आहे। हाणे इहे उहे ई माण्हू सुञाणंदा, पर अॼुकल्ह हाणे हालति इहा आहे जो सिंधी टिड़ी पखिड़िजी विया आहिनि सॼे हिंदुस्तान में न, पर हिंदुस्तान खां ॿाहिरि बि ॿियनि मुल्कनि में बि आहिनि। उन्हनि जी ॿोली हींअर बेलपुरी थी वई आहे, गाॾड़ थी वई आहे, यानी ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ वग़ैरह असां खयां आहिनि, ॿियनि ॿोलियुनि खे ॾिना बि आहिनि, त उहा असां सुञाणे न सघंदासीं हींअर चङी तरह, या उहो मिक्सअप जेको थी वियो आहे उनखे असां अलॻि करे नथा सघूं। वरी बि सिंध में अञा ताईं बि ख़ासि करे ॿहिराड़ियुनि में, यानी ॻोठनि में, अञा ताईं बि इन क़िस्म जो व्यवहार, ॻाल्हाइण ॿोलाइण उते माण्हुनि जो आहे। पोइ थींदो ईअं आहे जो उतां जा माण्हू वरी बि सुञाणंदा आहिनि हिक ॿिए खे उन ॿोलीअ जे आधार ते, ॻाल्हाइण जे आधार ते, पर असांखे हींअर हिते उहो पतो नथो पवे, छो त शहर में अचण जे करे असांजे हिते लोकल ॿोलियुनि जो बि असरु थी वियो आहे। सिंध में बि आहे इहो असरु। सिंध में जेकॾहिं कराची जो हूंदो त हुन ते उर्दूअ जो, जेका नेशनल लैंग्वेज सिंध जी आहे, हुनजो असरु थी वियो आहे। अहिड़े नमूने डिफरेंट एरियाज़ में टाइम टू टाइम हर आसे पासे जे माण्हुनि जे ॿोली जो असरु ॿियनि ॿोलियुनि ते, उपभाषाउनि ते थींदो रहंदो आहे। ऐं वक़्तु सिर बाक़ाइदा केतिरा लफ़्ज़ नवां जुड़ंदा आहिनि, नवां, ऐं कुझु लफ़्ज़ छॾिजी बि वेंदा आहिनि। हाणे सरेली जेका मां चवां थो, उनजी जेका एरिया आहे सिंध में, उहो खैरपुर रियासत खां वठी, जेकॾहिं कंहिंखे सिंध जो नक्शो हूंदो या ॾिठल हूंदो या जंहिंजी जानकारी हूंदी, त खैरपुर रियासत खां वठी उबावड़ो तालको उनजो छेड़े ताईं, या सेवण दादूअ खां वठी सॼो लाड़काणो ज़िलो, तंहिंखां पोइ शहदाद कोट जेकाबाबाद वारो पासो, इन समूरे हिसे में सरेली या सिरेली ॻाल्हाई वञे थी। हाणे तव्हां चवंदव सरेली आहे छा? हाणे ॿोली ॿोली आहे, पर सरेलीअ में के लफ़्ज़ आहिनि, के उचार आहिनि, जिन जे फ़र्क़ सां सुञाणे सघिजे थी पई। हाणे असांजी जेका विचोली ॿी उपभाषा आहे, उनखे खड़ी ॿोलीअ जो दर्जो मिलियल आहे, उहो मां पोइ ॿुधाईंदुसि छो मिलियल आहे, पर उन खां वधीक वरी सुठा ऐं चिटरा उचार जेके आहिनि उहे सरेलीअ जा आहिनि। हाणे इन जो वास्तो इन ॻाल्हि सां बि आहे, जोग्राफिकली समुंड जे वेझो जेके बि ॻोठ शहर हूंदा आहिनि उते आबहवा घिमियल हूंदी आहे, इहो बट नेचुरल आहे। जे घिमियल आबहवा हूंदी त उनजो असरु असांजे ॻाल्हाइण ते, असांजे गले ते उनजो ज़रूरु थींदो। ऐं जेकॾहिं वेदर ड्राई हूंदी, सुकल हूंदी, ख़ुश्क हूंदी, त असांजा उचार चिटरा ऐं साफ़ थींदा। पर जेकॾहिं समुंड जे वेझो आहियूं त असांजा उचार उहे ओतिरा साफ़ न थींदा। त जोग्राफिकली बि असांजे उपभाषाउनि ते, उन्हनि एरियाज़ जो, जोग्राफीअ जो असरु आहे ऐं थींदो ई आहे सभिनी हंधि। हाणे सरेली जीअं त समुंड खां घणो परे आहे, उत्तर सिंध में आहे, मथे आहे, त उतां जे माण्हुनि जा उचार साफ़ चिटरा आहिनि, ऐं के अखर उन्हनि जा अहिड़ा आहिनि जिन जा उहे उचार चिटरा हुजण जे करे दीर्घा बि थियनि था। पर जे चिटरा न आहिनि, या जेकॾहिं हेठि जो या
समुंड वारे पासे जा आहिनि त उन्हनि जा उचार बाक़ाइदा सुसियल हूंदा आहिनि, उहे चिटरा न हूंदा आहिनि। जीअं ॾखण सिंध में लाड़ वारो पासो लाड़ी उपभाषा में बाक़ाइदा उहे उचार सुसी वेंदा आहिनि। हाणे असां सिंधीअ में सरेलीअ में नॉर्मली लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं केॾांहुं, जेॾांहुं, तेॾांहुं। हाणे इहे सरेलीअ जा लफ़्ज़ आहिनि, पर वरी जेके सुसाईंदा आहिनि उन्हनि खे उहे चवंदा काॾे, जाॾे, ताॾे, इहे नंढा थी विया। हाणे या अञा बि किथे असां जिन तिन लफ़्ज़ इस्तेमालु थींदा आहियूं कंदा आहियूं त उहे वरी जन तन, हाणे ज़ेर थी अची वञे पुठियां, जिन तिन जे बदिरां जन ऐं तन। हक़ीक़त में ग़लति हिन में कुझु बि न आहे। इहो उचारनि जो जेको फ़र्क़ु आहे उहो बट नेचर आहे। हाणे जीअं मूं पहिरीं चयो त उत्तर जी आबहवा जेका आहे उहा ख़ुश्क हूंदी आहे, इन करे उन्हनि जा उहे उचार ड्रिघा ऐं तकड़ा निकिरनि था पिया। हाणे संस्कृत वांगुरु बि ट ऐं ढ ऐं ड इन्हनि उचारनि में पुठियां र जो आवाज़ मिलियल हूंदो आहे। हाणे र जो आवाज़ कीअं मिलियल हूंदो आहे उहो तव्हां ऑब्ज़र्व कंदव, लिखियलु न हूंदो आहे। हाणे जीअं लफ़्ज़ आहे पुट, जंहिंमहिल पुट लफ़्ज़ चऊं था त ट खां पोइ पुठियां र जो उचार थोरो अचे थो, पुट, पुट नथा चऊं था, बराबरि आहे इहो। ऐं जंहिंमहिल चंड चऊं था त चंड पुठियां र हुन में उहा जोड़े थी, पर लफ़्ज़ में नथी अचे। इहे डिफरेंसिस जेके आहिनि बाक़ाइदा नोट करण जहिड़ा आहिनि। हाणे ॿी ॻाल्हि, जीअं हीअ मूं चयो त भई शिकारपुर बि इन एरिया में अची थो वञे पियो। शिकारपुरी अक्सर उचारनि में पोयों लफ़्ज़ ख़ासि करे पोयों पद पर्टिकुलरली उन वर्ड जो थोरो ड्रिघो कंदा आहिनि। हाणे असां सां वञासीं कंहिंखे भाई अच न त उहो चवंदा आहिनि अचनी, असां कंहिंखे चवंदासीं वेह न चवंदो वेह नी, पुठियां नी उहो जेको ज़ोर ॾेई करे ॻाल्हाईंदो। त शिकारपुरियुनि जो इहो डिफरेंस आहे। ऐं शिकारपुरियुनि जा के लफ़्ज़ बि अलॻि आहिनि। लफ़्ज़ अलॻि कीअं आहिनि? असां जीअं लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं ज़ाल, हाणे इहो अदद वाहिद आहे, सिंगुलर आहे। हाणे इन जो जेकॾहिं अदद जमा करिणो आहे, प्लूरल करिणो आहे त असां चवंदासीं ज़ालूं, पर शिकारपुरियुनि जो लफ़्ज़ ई अलॻि आहे, उहे चवंदा आहिनि ज़ालां। अहिड़े नमूने सां ॿियो लफ़्ज़ आहे सिंगुलर खारक, ऐं उनजो प्लूरल आहे खारकूं, पर शिकारपुरी चवंदा खारकां। अहिड़े नमूने सां असां चवंदासीं सिंगुलर लफ़्ज़ टंग, उनजो प्लूरल आहे टंगूं, पर उहो चवंदा टंगां। उहो थोरो डिघो हुननि जो आहे। जीअं लफ़्ज़ आहे सिंगुलर अखि, त उनजो प्लूरल थींदो अखियूं, त शिकारपुरी चवंदा आहिनि अखियां। हाणे इहे डिफरेंसिस आहिनि सिंगुलर प्लूरल इन्हनि जा। हाणे किथे किथे वरी सरेलीअ में के लफ़्ज़ आम सिंधी ॿोलीअ जे उबतड़ अलॻि जिन्स तौरु इस्तेमालु थींदा आहिनि, मतिलबु जिन्स ई बदिलजी वेंदी आहे। जिन्स बदिलजण जो मतिलबु आहे इहो मैस्कुलाइन फेमिनाइन, ईअं आहिनि। हाणे के लफ़्ज़ असां वटि जेके मां स्पेसिफाई उहे इन करे नथो करे सघां छो त हींअर सभु कुझु मिक्सअप थी वियो आहे। हाणे जीअं लफ़्ज़ आहे रत, हाणे रत लफ़्ज़ इस्तेमालु करण वक़्तु असां चवंदा आहियूं असांजी रत निकिती, पर इहो लफ़्ज़ ईअं बि इस्तेमालु थींदो आहे रत निकितो। हाणे इहो मैस्कुलाइन ऐं फेमिनाइन हिते ॿई इस्तेमालु था थियूं। या औलाद लफ़्ज़ आहे, हिंदीअ वारा ख़ासि करे जिन ते हिंदीअ जो असरु आहे उहे चवंदा आहिनि आपको कौन सी औलाद है या संतान है, पर असां सिंधी वारा चवंदा आहियूं तव्हांखे कहिड़ो औलाद आहे या तव्हांखे कहिड़ो संतान आहे। त इहो असां इहो मैस्कुलाइन ऐं फेमिनाइन जो जेको डिफरेंस आहे इहो बि असांजे इन सरेलीअ में अचे थो पियो बाक़ाइदा। हाणे सरेलीअ में कुझु लफ़्ज़ आहिनि जेके असां हक़ीक़त में जीअं कमु आणींदा आहियूं ऐं ॿिया जेके आहिनि वरी डिफरेंट नमूने सां कमु आणींदा आहियूं। ख़ासि करे जेका असांजी किताबनि में ॿोली इस्तेमालु थींदी आहे उहा घणो करे विचोली आहे। उहा विचोली इन करे बि आहे जो जंहिं ज़माने में असांजी अञा अल्फ़ाबेट ठही हुई, यानी क़रीब क़रीब इहा 1853 जी ॻाल्हि आहे, त अल्फ़ाबेट ठहण खां पोइ जेको कमु किताबनि ठाहिण जो ॾिनो वियो, सौंपियो वियो या जिन माण्हुनि खे ॾिनो वियो उहे घणो करे विचोली सिंध जा हुया, ऐं ख़ासि करे उहे हैदराबादी हुया। छो त हैदराबादी पढ़ियल गढ़ियल उन ज़माने खां ई रहिया आहिनि ऐं अॼु बि आहिनि। त उन्हनि
पंहिंजी उहा उपभाषा किताबनि में इस्तेमालु कई आहे। त असां जेके किताबनि में पढ़ंदा आहियूं उहा असांखे विचोली उपभाषा मिलंदी आहे। ईअं न आहे त ॿियनि उपभाषाउनि जा किताब कोन्हनि, आहिनि, लाड़ीअ में बि आहिनि। शाह साहिब सॼो शाह जो रसालो जेको आहे उहो लाड़ी उपभाषा में लिखियो आहे। त इन जो मतिलबु ईअं न आहे त लाड़ी उपभाषा हेठि आहे या घटि आहे, ईअं बिल्कुलु कोन्हे को। सभु भाषाऊं हिकु जहिड़ियूं आहिनि, हिकु करियूं आहिनि, पर सिर्फ़ु उन्हनि में डिफरेंसिस आहिनि, फ़र्क़ु आहिनि। हाणे जेके सरेलीअ जा कुझु लफ़्ज़ जेके मां चवां थो भई जेके डिफरेंस सां असां इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे आम रवाजी लफ़्ज़ असां जेकॾहिं चऊं असां भई राम वियो, पर इते सरेली लफ़्ज़ में, सरेली उपभाषा में थींदो राम वयो, वियो ऐं वयो, इहो डिफरेंस आहे। गोपाल घर में हो, गोपाल घर में हुयो, हुयो, हुते हो हुते हुयो, इहो डिफरेंस आहे सरेली जो ऐं आम भाषा जो। हू वियो, हू वयो, वयो सरेलीअ में इस्तेमालु थींदो। अहिड़े नमूने ग्रामेटिकली घणा डिफरेंसिस आहिनि, पर हाणे मां ग्रामर बि घणो हिते नथो ॾेई सघां, छो त जेके ॿुधंदड़ आहिनि उहे ग्रामर सां, सिंधी ग्रामर सां पर्टिकुलरली वाबस्ता न हूंदा या उन्हनि जी उन्हनि खे ॼाण न हूंदी। इन करे मुंहिंजो मक़सदु इहो ई आहे त मां हरूभरू बि ग्रामर जूं ॾुखियूं शयूं ॿुधाए करे तव्हांखे उन सम्झ खां बि ॿाहिरि कढी वञा। इन करे इहो ज़रूरी आहे त मां तव्हांखे एग्ज़ाम्पल्स फ़क़ति ॾियां थो, ऐं मुंहिंजो वरी जेकॾहिं डिटेल में वेंदुसि त लेक्चर एॾो वॾो थी वेंदो जो शायदि इहे 6 उपभाषाऊं 2-3 लेक्चरनि में बि पूरियूं न थियनि। ऐं मुंहिंजी कोशिशि ईअं आहे त भई जनरल आइडिया कंहिंखे बि मिली वञे, ऐं डेप्थ में त असांखे वञण जी हूअं बि ज़रूरत न आहे, असांखे पोइ MA जो एग्ज़ाम न ॾियणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा ई आहे त उहे लफ़्ज़ असांखे सवला ज़बान ते न ईंदा, इन करे बि मूं कोशिशि ईअं कई आहे एग्ज़ाम्पल्स ॾियां थो, उहे ग्रामेटिकल ॻाल्हियूं नथो सम्झायां। हाणे जीअं त असां लफ़्ज़ नॉर्मल ॿुधो आहे हिते, पर जेकॾहिं इनखे आवाज़ मिठो करणो आहे या शिकारपुरी लहजो ॾियणो आहे त उहो हिते जे बदिरां चवंदो हितड़े, जित जितड़े, किथ किथड़े। जीअं ॿुधायो भई शिकारपुरी लंबो कंदा आहिनि त तीअं हुन में मिठास थींदो आहे। अहिड़े नमूने के डिफरेंट अखर बि आहिनि असां वटि। हाणे जीअं खीसो लफ़्ज़ तव्हां ॿुधो हूंदो, पॉकेट, उन्हनि लाइ सरेलीअ में लफ़्ज़ आहे गोगो, गो घो, पहिरियों ग नंढी ॿी घ वॾी, यानी गोगो। मूं चयो, पर वरी सरेलीअ वारे चवंदा आहिनि मातो, यानी मां चयो। चाची, उन लाइ लफ़्ज़ आहे काकी, जेको भली सभिनी ॿुधो हूंदो, पर इहो डिफरेंस आहे। अहिड़े नमूने छप्पर लफ़्ज़, छप्पर माना अखियुनि जो छप्पर, जेको असांजो आईब्रो हूंदो आहे, उनजे लाइ सरेलीअ में लफ़्ज़ आहे अलकूं, अलकूं। इगड़ी, यानी नंढड़ो कपिड़ो हूंदो आहे टुकड़ो या कुझु फाटल या सफ़ा लीड़ हूंदी आहे, उनजे लाइ लफ़्ज़ आहे असां सरेलीअ में चीथरो। ऐं हिकिड़ो लफ़्ज़ आहे स्लेट, जेको सभिनी ॿुधो हूंदो। स्लेट लाइ वरी असां वटि सरेलीअ जो लफ़्ज़ आहे पाटी। हाणे पाटी मराठीअ में बि चइबो आहे, पर इहो पाटी लफ़्ज़ असांजो सिंधीअ जो ई आहे। अहिड़े नमूने सां सरेली उपभाषा में के वरी ख़ासि इस्तिलाह ऐं पहाका आहिनि। मूं जेतोणीकि टॉपिक्स जेके रखिया आहिनि उन्हनि में इस्तिलाह पहाकनि जो टॉपिक पोइ ईंदो। हक़ीक़त इहा आहे ॿियनि भाषाउनि में शायदि इहो डिफरेंस न ॿुधायो वियो आहे, पर सिंधीअ में इस्तिलाह ऐं वर्जिश, पहाको ऐं चवणी, इन में डिफरेंसिस ॿुधाया विया आहिनि। उहे मां जॾहिं चैप्टर उहो ईंदो उन में क्लियर कंदुसि। त हिते इस्तिलाह हिंदी लफ़्ज़ आहे, उनजे लाइ मुहावरो, जंहिंखे असां ईडियम बि चवंदा आहियूं, उहे बि असां वटि के आहिनि जेके सरेलीअ जा पर्टिकुलर आहिनि। हाणे मुंहुं वॾो हुअणु, इहो सरेलीअ जो टिपिकल इस्तिलाह आहे, जंहिंजी माना आहे बेशरम। हाणे खटाइण पाइण, यानी आचार पाइण। वल वलण, माना आहे हुनजी कारण ॻोल्हण। उनखां पोइ आहे मुठियूं भीड़ण, यानी ज़ोर ॾियणु। पाण में चांडिया मंगसिया हुजणु, इन जी माना आहे पुराणी दुश्मनी हुअणु। हाणे इहे पर्टिकुलरली बाक़ाइदा सरेलीअ जा इस्तिलाह आहिनि।
हाणे लास्ट मूं जेको चयो चांडिया मंगसिया हुजणु, इन जो हिकिड़ो बुनियादु आहे, बैकग्राउंड आहे। जेतोणीकि जंहिं महिल मां तव्हांखे डिटेल में पहाका ऐं चवणियूं इस्तिलाह कराईंदुसि त ओॾी महिल तव्हांखे चांडिया मंगसिया जो उहो बुनियादु, उहा मीनिंग बिल्कुलु ॿुधाईंदुसि, ऐं उन स्टोरीअ सां रिलेटेड बाक़ाइदा इहा ॻाल्हि सिद्ध थिए थी पई। हाणे सरेलीअ जो हिते पूरो थो थिए। सरेलीअ खां पोइ असां अचूं था विचोलीअ ते। हाणे विचोली उपभाषा सिंध जे विच सिंध जी एग्ज़ैक्टली खड़ी ॿोली आहे। खड़ी ऐं उनजे लाइ अंग्रेज़ी लफ़्ज़ आहे स्टैंडर्ड डायलेक्ट। माना अंग्रेज़नि हक़ीक़त में असांखे 1853 में सिंधी ॿोलीअ में असांखे तइलीम ॾियण जो फ़ैसिलो कयो हुयो, पर उन ज़माने में असां वटि तइलीम वठण जे लाइ का अलफ़बे के किताब, को अल्फ़ाबेट या ॿियो कुझु रिटन साहित्य असां वटि हुयो ई कोन। हाणे असांजी तइलीम कीअं शुरू थिए त अंग्रेज़नि इहा कोशिशि वरिती हुई त असांजी का लिपि मुक़ररु थिए। हाणे उन ज़माने में असांखे 4 लिपियूं हूंदियूं हुयूं। वेयरएज़ इहो लिपीअ जो बि जेको डेप्थ में बयानु आहे, मां जंहिं महिल लिपीअ ते ईंदुसि, सिंधी ॿोलीअ जी जेका लिपि आहे उन में वधीक ॿुधाईंदुसि। उन ज़माने में उहे 4 लिपियूं हलंदियूं हुयूं त असांजे लाइ ॾाढो ॾुखियो हुयो। पर पोइ एनी हाउ असांजी जेका हींअर सिंधीअ जी अरबी लिपि ऐं ॿी देवनागरी लिपि, एक्चुअली हक़ीक़त इहा आहे जेका एक्सेप्ट थियल सिंध में बि लिपि आहे, उहा अरबी लिपि आहे। ऐं वधि में वधि असांजो साहित्य जेको आहे उहो अरबी लिपीअ में ई आहे। हाणे अरबी लिपीअ में असां वटि लॻभॻि मां ईअं चवां 95% किताब अरबीअ में आहे। फ़क़ति 5% किताब, ऐं उहो बि फ़क़ति हिंदुस्तान में, सिर्फ़ु देवनागरीअ में आहे। हाणे जॾहिं की असांजो सॼो साहित्य आहे ई अरबीअ में, ऐं सिस्टम शुरूअ खां असांजो थियो ई शुरू हो अरबीअ में ई थियो। हाणे विचोली उपभाषा जेका आहे उहा उपभाषा असांजे सिंध जे सिरे जे हेठां ऐं लाड़ जे मथां यानी विच में इन हिसे में ॻाल्हाई वञे थी। ऐं जोग्राफिकली जेका एरिया कवर थिए थी उन में कंडियारो ऐं दादू तालको यानी उत्तर वारे भाङे खां वेंदे कोटड़ी ऐं साहित्य वारो भाङो अची वञे थो। उहो जोग्राफिकली जेकॾहिं नक्शो कंहिंखे बि हुजे या कंहिंजो ॾिठल हुजे, स्टडी थियल हुजे, त उन मां अंदाज़ो लॻी वेंदो त विच जेको आहे उहो कवर इहो करे थो। हाणे भेरूमल महरचंद आडवाणी हिकु रिनोन्ड सुठो असांजो लिंग्विस्टिक जो ॼाणू आहे। उन पंहिंजे किताब सिंधी ॿोलीअ जी तारीख़ में मिसाल ॾेई सम्झायो आहे त विच सिंध में जेका उपभाषा ॻाल्हाई वञे थी सा सिंधीअ जी ठेठ यानी हिकदमि प्योर यानी आगाटी सिंधी ॿोली उहा ई आहे। इहो भेरूमल जो रायो आहे। हिन राय जे वरी सपोर्ट में पुठ भराईअ में लेखक पाण चवे थो त असांजी भाषा आर्य असुल उन ई भाङे में आर्य एक्चुअली उन भाङे में अची वसिया हुया। सेवण, अलवर, ब्रह्मणाबाद इहे झूना शहर आहिनि। सेवण जो असली नालो शिविस्तान हो उन ज़माने में, ऐं पोइ बदिलजी सेवण थियो आहे। ऐं विचोलीअ में बि सरेलीअ वांगुरु ज़बर ऐं आ जे नमूने वारा ड्रिघा ऐं ड्रिघा ऐं चिटरा उचारा आहिनि। ॿियो वरी लेखक दीवान नंदीराम मीराणी, जंहिं अंग्रेज़नि जे ज़माने में सिंधी ॿोलीअ लाइ हाणोके अल्फ़ाबेट तयारु करण में हिसो वरितो हो। हाणे स्कूलनि जा जेके टेक्स्ट बुक्स आहिनि, दर्सी किताब जेके आहिनि, उहे जेके उन ज़माने में जोड़ाया हुआ, हू पाण सेवण जो हो। इन करे विचोली सिंधीअ जी खरी उपभाषा ते हुनजो दस्तरस हो, हुनजो हथ रस हुयो, या ईअं चवां भई हुन ते मास्टरी हुई। त विचोलीअ जा इन करे जेके किताब हुआ, ख़ासि करे जेके किताब ठाहींदड़ हुया, जीअं मूं चयुमि त भई अंग्रेज़नि हिकिड़ी कमेटी ठाही हुई, उन में जेके 4 हिंदू हुआ उहे घणो करे साहिती ऐं हैदराबाद जा हुआ। इन जे करे साहिती ऐं हैदराबाद जी ॿोली असांजे उन किताबनि में वधीक इस्तेमालु थिए थी
ऐं उहा ई खरी या ठेठ सिंधी जेका चऊं या स्टैंडर्ड डायलेक्ट चऊं उहा इस्तेमालु थी रही आहे। हाणे साहित्य वारनि जा या ख़ासि करे उन एरिया जा के ख़ासि लफ़्ज़ आहिनि, न सिर्फ़ु के लफ़्ज़ आहिनि पर के इस्तिलाह ऐं पहाका पिणु आहिनि। हाणे सम्झो के लफ़्ज़ जेके आहिनि उहे मां तव्हांखे ॿुधायां थो। हाणे असां लफ़्ज़ हिकिड़ो जनरल लफ़्ज़ आहे राॻो, जंहिंखे लेपो चइबो आहे, लेपो, या असां लेपो ॿुधो हूंदो त वरी राॻो न ॿुधो हूंदो। जिनजे ज़बान ते या जिनजे कन ते इहे लफ़्ज़ आयल हूंदा। ॿियो लफ़्ज़ आहे उकरस। इहो उकरस लफ़्ज़ विचोलीअ जो आहे, जंहिंजी माना आहे गर्मी। चइबो आहे अॼु ॾाढी उकरस थी आहे, माना गर्मी थी आहे। ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ आहे ॾोकड़। ॾोकड़ यानी पैसा। हा, 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 इहो काफ़ी माण्हुनि जो ॿुधल बि हूंदो। जी जी। ऐं उनखां पोइ हिकिड़ो लफ़्ज़ आहे भाऊ। उहो बि सभिनी जो ॿुधल हूंदो, जेको वॾे भाउ लाइ इस्तेमालु थींदो आहे ऐं अॼु बि थींदो आहे। ऐं उनखां सवाइ लफ़्ज़ आहे हट। हट माना दुकानु। तव्हां दिवालीअ में या ॾियारीअ में तव्हां ॾिठो हूंदो हटड़ियूं घर में रखिबियूं आहिनि। जी। उहो हट लफ़्ज़, हटड़ी लफ़्ज़ जेको आहे उहो हट ताईं ठहियल आहे। ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ आहे लॻ लॻो। लॻ लॻो उनजी माना आहे वधणु। हाणे वधणु माना तव्हां ॿुधो हूंदो किचन में के जेके बर्तन इस्तेमालु थींदा आहिनि, चवंदा आहिनि न हिन वधण में हिनखे राइट ॾेई वठु। वधणी बि लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे। यानी नंढी हिकिड़ी कटोरी टाइप शइ हूंदी आहे जंहिंखे हैंडल हूंदो आहे, उन में जीरो बीरो राई ॾियण जे कमु ईंदो आहे, उनखे चइबो आहे वधणु। त उन लाइ लफ़्ज़ आहे लॻ लॻो। हाणे साहित्य वारे भाङे में हिकिड़ो पहाको ॾाढो मशहूरु आहे, पंज पंजूअ वारा खुटाई पिया आहिनि। ॿियो आहे पंजूअ जा पण मां हुअण। ऐं टियों आहे ॾेखारे ॾेऊ परणाए पंजू। हाणे पंजूअ सां रिलेटेड इहे ॿ टे जेके पहाका ऐं इस्तिलाह आहिनि, इहे बिल्कुलु उन विच सिंध जा आहिनि। हाणे इन्हनि जे पुठियां वरी उनजो बुनियादु आहे, उहो मूंखे हींअर बुनियादु ॿुधाइणु ज़रूरी थो लॻे, छो त ॿ टे रेफरेंसिस आया आहिनि। अदरवाइज़ इहो जंहिं महिल इस्तिलाह पहाका जंहिं महिल चैप्टर ईंदो ओॾी महिल वधीक मौज़ू थींदो, यानी वधीक ठहकंदड़ रहंदो ओॾी महिल ॿुधाए। पर हींअर मां तव्हांखे थोरे में ॿुधायां थो। चवनि था सिंध में साहित्य वारे भाङे में पंजूअ नाले सां हिकिड़ो वणियो हुयो जेको ॾाढो कंजूस हो। पोइ उहो पंहिंजी जेका कंजूसाई हलंदो हुयो उन सां रिलेटेड इहे ॻाल्हियूं ठही वियूं। पंज पंजूअ वारा खुटाई पिया आहिनि, उन पंजूअ जे नाले सां उन्हनि उहो कोटेशन ठाहे छॾियो। या पहिरीं पेट पंजूअ जो ॿार बचा सभु पोइ। हाणे पंजू अहिड़ो पको कंजूस हूंदो हुयो जो कॾहिं ॿिए जी ॿारनि जी बि चिंता न रखंदो हो, पहिरीं हमेशह पंहिंजे लाइ सोचींदो हुयो। इन करे इहो कोटेशन ठहियो आहे भई पहिरीं पेट पंजूअ जो ॿार बचा सभु पोइ, या पंज पंजूअ वारा खुटा पिया आहिनि, या ॾेखारे ॾेऊ परणाए पंजू, माना ॾेखारनि हिकु शइ ॾियनि ॿी शइ। इन सां रिलेटेड हिकु ॿियो बि कोटेशन आहे ॾेखारे ॾुध पीआरनि पाणी। हाणे हिकिड़ो ॿ अञा ॿियो पहाको आहे जेको उन सां बि उनजो जेको बुनियादु आहे उन सां रिलेट करे थो। हाणे जिन खे सिंध जे ॻोठनि जी ॼाण हूंदी उन्हनि खे उहे लफ़्ज़ जल्दी झटिजी वेंदा या सम्झ में अची वेंदा। हिकिड़ो कोटेशन आहे चटी चनेजन जी पुरण ते पेई या परनि ते पेई। चटी चनेजन जी पुरण ते पेई। हाणे ॿियो हिकु वरी अहिड़ो ई आहे, अहिड़ी जुठ कयाऊंसि जहिड़ी ॿरड़े कई ॿारनि सां। हाणे इहे ॿ पहाका जेके आहिनि हिन विच सिंध जा आहिनि, साहित्य वारनि जा आहिनि। हाणे तव्हां चवंदव चटी चनेजन जी पुरण ते पेई, हाणे हिन जी माना छा थी? हाणे हक़ीक़त इहा आहे, मां माना खां वधीक हिन जो बुनियादु थो ॿुधायांसि। हुनजो बुनियादु ईअं ई आहे, चनेजन नाले सां हिकिड़ो ॻोठु आहे सिंध में, ऐं पुरण नाले सां बि ॻोठु आहे, ॿई भर भर में आहिनि। थियो ईअं हो, अॻे ज़माने में थींदो बि ईअं हो, जो डाकू वेस मटाए घोड़नि ते सवार थी करे फुरूं करण लाइ निकिरंदा हुआ। डाकुनि खे चनेजन जे ॻोठ में वञिणो हुयो। हाणे चनेजन जो ॻोठु उन ज़माने में को नक्शा त कोन हूंदा हुया, न ई को अॼु वांगुरु गूगल जो को
सहूलियत हूंदी हुई त उन ज़माने में ईअं ई आधार ते मतिलबु पोइ उन चनेजनि जे ॻोठ में उहे डाकू वञनि था फुरूं करण जे लाइ। पर थिए छा थो जो घणी देरि थी पइजी वञे, ऊंदहि थी थी वञे, त ॻोठ जेको अचे थो पियो वेझो उन्हनि खे, उहो थो अचे पुरण। उहे डाकू पुरण ते हलिया था वञनि पिया ऐं पुरण खे फुरे था वञनि पिया। त हाणे हक़ीक़त में वञणा चनेजन हुया पर विया पुरण ते। त चटी चनेजन जी पुरण ते पई, इन जो बुनियाद इहो आहे, हक़ीक़त इहा आहे। त माना करे केरु भरे केरु, ईअं आहे सा। या जीअं असां वटि सिंधीअ में हिन सां थोरो रिलेटेड चवां पहाको आहे, भई अटो खाधो कुए मार पई गाबे ते, मार पई गाबे हूंदो ते, ज़रूरु। बिल्कुलु। हाणे सही। अहिड़े नमूने सां ॿियो आहे हिकिड़ो, अहिड़ी जुठ कयाऊंसि जहिड़ी ॿरड़े कई ॿारनि सां। हाणे इन जो बि बुनियादु आहे, इन जे बि पुठियां स्टोरी आहे हिकिड़ी। के पहाका असांजा बुनियाद वारा जेके आहिनि उन्हनि जो बाक़ाइदा सचपच हिस्ट्री, इतिहास, जाग्राफी जेको बि तव्हां चवंदव उहो उनजो पुठियां आहे। सभिनी जो न आहे, जिन जो आहे मिलियो आहे या जिन लिखियो आहे त उन्हनि जो बाक़ाइदा बेस आहे उहो। हाणे अहिड़ी जुठ कयाऊंसि जहिड़ी ॿरड़े कई ॿारनि सां। हाणे ॿरड़ो ऐं ॿार, इन्हनि लफ़्ज़नि ते ध्यानु ॾियणो आहे। ॿरड़ो हिकिड़ी सिंध जी क़ौम आहे जेके तमामु तमामु जी जी Sorry. कंहिंखे ॻाल्हाइणो Here. आहे? No, Is it on loud? Jyoti. And I'm on this? Yes, Jyoti, Yeah, can you obviously, mute we're just yourself? listening, no? Can, Yeah, you're just saying. Jyoti, sorry, You want to make it Jyoti. louder or you know? So mute yourself. Yes, I'm going to do so. ओके, थैंक यू। Sorry, then, हा, sorry. ॿरड़ो जेको नालो लफ़्ज़ आहे उहो एक्चुअली ॿरड़े जे नाले सां हिकिड़ी क़ौम आहे जेके अहिड़ा काठ पका आहिनि, भई अहिड़ा असुल कंजूस मारवाड़ी जो ॻाल्हि ई न पुछो। थियो छा हुयो, हिकिड़े माण्हूअ जे घर में किथे ॿार हुया ऐं उन्हनि ॿारनि खे छॾे किथे कंहिं कज़िए ते वञिणो हुयो। त अॻे सिंध में बाक़ाइदा पाड़ो चवंदा अबो अमा थींदो आहे, त माण्हू बाक़ाइदा घर जा भाती बिल्कुलु हिक ॿिए खे परता करे वेंदा ऐं बाक़ाइदा चई वेंदा बाबा पार त अथव, हाणे हिननि खे संभालिजो, ऐं माण्हू संभालींदा हुआ। ऐं उन ज़माने में उहो एतिरो प्रेम भाव हुयो। त उहो हिकिड़ो, उहा जेका फैमिली हुई उन्हनि खे किथे जॾहिं वञिणो हुयो त उन छा कयो, न सिर्फ़ु ॿार पर उन सां गॾु ॿारनि खे खाइण पीअण लाइ जेको बि मसौदो हुयो उहो बि उन भर वारे ॿरड़े खे ॾेई विया त बाबा हिननि ॿारनि जी पार त अथई, हिननि खे ॿारनि खे खाराइजांइ पीआरिजांइ, संभाल। हाणे ॿरड़ो अहिड़ो कंजूस मारवाड़ी, उहो माल त वरितई, उहो माल त न खारायईं ॿारनि खे, बुख ते रखियईं। हाणे बुख ते रखियईं त जॾहिं वरी माइट मोटी आया ॾिठऊं त ॿार त बेज़ां इहा हालत आहे। त इते इहो पहाको ईअं ठहियलु आहे, अहिड़ी जुठ कयाऊंसि जहिड़ी ॿरड़े कई ॿारनि सां। त हाणे जॾहिं बि कंहिंसां जॾहिं अहिड़ी कंहिंखे तकलीफ़ ॾियणी हूंदी आहे त उते इहो इस्तेमालु थींदो आहे। हाणे वरी ॿिया हैदराबाद जा कुझु इस्तिलाह ऐं पहाका मशहूरु आहिनि। हाणे हैदराबाद जा जेके मशहूरु आहिनि उहे टे चारि आहिनि, मां ॿई टई ॿुधायां थो तव्हांखे उहे, पर उन्हनि जो बि बेस आहे, बुनियादु आहे। हिकिड़ो आहे गंगूअ वारो गोड़, इस्तिलाह आहे। कॾहिं कॾहिं असां ॻाल्हाईंदे ॿोलाईंदे जॾहिं ईअं कॾहिं ॾिसंदा आहियूं हाणे मेड़ थी वियो आहे या गोड़ थी वियो आहे, अड़े यार गंगूअ वारो गोड़ थी वियो आहे, छॾ। हाणे गंगूअ वारो गोड़ इन जो बुनियादु ईअं आहे, हैदराबाद में ई हिकिड़ी बाज़ार में गंगूअ नाले सां हिकिड़ो पकोड़ा ई हूंदो हुयो जेको पकोड़ा तरींदो हो, ऐं उन ज़माने में टके जा बि पकोड़ा मिलंदा हुया। त उन दुकान ते रश थींदी हुई ॾाढी, माण्हू जॾहिं बि वञे त गोड़ लॻो ई पियो हूंदो ॿारहं ई महीना। पोइ जॾहिं बि माण्हू का ॻाल्हि थिए पोइ चवंदा ई आहे यार गंगूअ वारो गोड़ लॻो पियो। इन इस्तिलाह जो इस्तेमालु इन नमूने सां थींदो रहियो ऐं उनजो बेस इहो ई हुयो। ॿियो आहे हिकिड़ो भाॻूअ झगले वारी वटी या वटो। हाणे भाॻू झगलो, झगलो लफ़्ज़ जी माना ई आहे भई चरियाण, ऐं भाॻू नालो आहे, ऐं उन वारी वटी या वटो, वटी माना सम्झो था कटोरी वग़ैरह थींदी आहे, या वटी त वरी वॾो थी वियो उहो। हाणे भाॻू झगलो हक़ीक़त में अहिड़ो माण्हू हूंदो पोइ पाण सां गॾु वॾो वटो खणंदो हुयो, चरियाण, पोइ घुमंदो फिरंदो पिनंदो हुयो। पोइ जिते बि वञी वेंदो पहुचंदो, हेॾो सारो वटो अॻियां कंदो, चवंदो आहे पा हिन में ॿ टे दाणा त ॾिजांइ। हाणे लफ़्ज़ दाणा चवंदो ऐं वटो हेॾो ॾेखारियो। त इन इन
कोटेशन जो जेको बुनियाद आहे उहो ईअं आहे, वटो हेॾो वॾो ऐं घणंदो दाणा, माना भाॻू जगलो अहिड़ो हूंदो जेको वॾो वटो खणी घुमंदो ऐं दाणा घुरंदो। उन खां पोइ वरी हिकिड़ो पहाको आहे, चरिया ॾेई 4 वाछा वठिजे हिकिड़ी, चरिया ॾेई 4 वाछा वठिजे हिकिड़ी। हाणे इन जो बि बुनियाद आहे। उहो बुनियाद कीअं आहे? सिंध में हिकिड़े ॻोठ में वाछा नाले सां हिकिड़ी चरी छोकिरी रहंदी। अहिड़ी बुट चरी हुई, बुट लफ़्ज़ जी माना हद खां वधीक चरी हुई। तव्हां कॾहिं कॾहिं ॿुधो हूंदो, माण्हू चवंदा आहिनि भाई हिनजी पावली थिड़कियल आहे, हिनजी अठाना थिड़कियल आहे, हे 12 चरियो आहे, हे रुपयो ई चरियो आहे, हीअं ॿुधो हूंदो तव्हां। तीअं ही अहिड़ी बुट चरी हुई जो हुन लाइ इहा ॻाल्हि मशहूरु हूंदी हुई जो नोड़ीअ ते छेणा सुकाईंदी हुई ऐं परण में पाणी भरींदी, जेके ॿई अणछणियूं ॻाल्हियूं। बराबरि आहे। हाणे इन मां अंदाज़ो लॻी सघे थो त भई छा हुयो। त उन ज़माने में जॾहिं बि को बेवकूफ़ माण्हू हूंदो हो न, पोइ उन ते टोक करे माण्हू ईअं चवंदा बाबा चरिया ॾेई 4 वाछा वठिजे हिकिड़ी, माना उहा वाछा 4 चरियनि जे बराबरि एतिरी चरियूं। हाणे मुंहिंजे हिसाब सां 20-25 मिंट थी विया आहिनि। एक्चुअली त हा ऑलमोस्ट 45 मिनट्स थी विया। ओके ओके, मूंखे ख़बर न पई आहे। न कोई ॻाल्हि न आहे। हा हा, कोई ॻाल्हि न आहे। मुंहिंजो वस पजे न त साईं मां तव्हांखे चवां कंटिन्यू करियो, पर हाणे शायदि ॿियनि खे न, पर कंटिन्यू करण खां अॻु मुंहिंजी तयारी बि एतिरी हुई भई हरभरू वधीक ओवरडोज बि न कयां, ऐं 2 उपभाषाऊं जेकॾहिं कयूं आहिनि त इहे सफिशिएंट आहिनि। वरी नेक्स्ट लेक्चर में ॿियूं 2 उपभाषाऊं खणंदासीं, जे 3 थियूं त 3 कंदासीं, या 2 करे ॿिया 2 सेशन कंदासीं। हा हा बिल्कुलु साईं, बिल्कुलु। हाणे इहे ॻाल्हियूं इंट्रस्टिंग बि आहिनि केतिरियूं। बिल्कुलु। जेके तव्हांखे मूं ॿुधाया आहिनि, इन्हनि जा बुनियाद बाक़ाइदा उन्हनि जा किताब आहिनि, बिल्कुलु उन्हनि में इहे ॻाल्हियूं ॾिनल आहिनि। ओह अच्छा। बिल्कुलु। हा, वेरी गुड साईं। हिकिड़ो नालो आहे किताब जो, पहाकनि जी पाड़ या पीड़। पहाकनि जी पाड़, पर वो अरबी सिंधी में हूंदो। अरबी सिंधीअ में दादा, इहे सभु झूना किताब आहिनि, लॻभॻि सभु अरबी सिंधीअ जा ई आहिनि। देवनागरी में ॾाढो मुश्किल कमु आहे। ऐं हक़ीक़त इहा थींदी आहे, असांखे बि हींअर जॾहिं कॉलेजिस में पढ़ायूं था, स्टूडेंट्स देवनागरीअ वारा ईंदा आहिनि, उन्हनि खे नोट्स ॾियणु वग़ैरह, उहा असांखे बि दिक़त ईंदी आहे। या बुक्स रिफर कंदा आहियूं जंहिं महिल त बुक्स पढ़ी न सघंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि छा कयूं, पोइ हथ सां नोट्स ठाहे करे ॾियणा पवंदा आहिनि देवनागरीअ। हींअर वक़्तु अहिड़ो हली रहियो आहे। ऐं मां जेतोणीकि पंहिंजी ॻाल्हि, मुंहिंजो किताबु हींअर रिलीज़ थियण वारो आहे हिकिड़ो, सिंधी साहित्य में सफ़रनामा, जंहिं ते मूं PhD कई हुई। इत्तफ़ाक़न मुंहिंजो सॼो किताबु उहो PhD जी थीसिस अरबीअ में तयारु हुई। सिर्फ़ु मां ख़ाली छपाइण जो नालो खणां त मुंहिंजो तयारु आहे, पर मूं ॼाणी बुझी किन चइनि माण्हुनि जे चवण ते उहो सॼो देवनागरी कयो आहे। क़रीब 300 कुझु पेजिस जो किताबु आहे। उहो देवनागरी करण खां पोइ हींअर देवनागरीअ में छपिजी वियो आहे। असांजे हिंदुस्तान में, दिल्लीअ में हिकिड़ी संस्था आहे, गवर्नमेंट बॉडी आहे सम्झो, NCPSL, तव्हां ॿुधो हूंदो। हा बिल्कुलु। हा, उहा मदद कंदी आहे इन क़िस्म जी बुक्स छपाइण वग़ैरह में। काफ़ी ख़र्च थियो आहे, ऐं असां हींअर रिटायर्ड माण्हू आहियूं, त मूं उन्हनि खे उहो किताबु मोकिलियो आहे, पर उन्हनि रिकमेंड न कयो आहे जो हिन वक़्तु उते उन्हनि जो डायरेक्टर हींअर कोन्हे को। त उहो किताबु जीअं ई रिकमेंड थींदो त मां उहो रिलीज़ कंदुसि किताबु सिंधीअ में। पहाकनि जी पाड़, हा, अच्छा, या पीड़ ॿई अथव। ठीकु आहे। अञा हिकिड़ो ॿियो किताबु, हा, अञा हिकिड़ो ॿियो किताबु आहे जंहिंजो नालो आहे गुल शक्कर। पर ही सिंधी किताबु आहे। सिंधी। ऐं टियों आहे हिकिड़ो गुलकंद। अच्छा, गुलकंद त ख़ैर नाला ॾिसो न तव्हां किताबनि जा। गुलकंद। ऐं ॿियो आहे हिकिड़ो दुरनि जी दबली। दुर लफ़्ज़ ॿुधो हूंदो। कन जा दुर थींदा आहिनि जेके वाला कन जो, हा, दुरनि जी दबली। ॾिसो इहे झूना पुराणा लफ़्ज़ आहिनि, ऐं सिमेट्री ॾिसो लफ़्ज़नि जी। साईं सिंधी बादशाह, तव्हां जेको पहिरीं त मां हिकिड़ो मिंट तव्हां खां मोहलत वठां, महिरबानी करे सभु पाण खे अनम्यूट करियो। वी वांट टू गिव अ राउंड ऑफ अप्लॉज फॉर असांजे डॉक्टर प्रोफेसर साहब जे लाइ। एब्सोल्युटली।
दादा ही तव्हां महिरबानी असांखे महिरबानी महिरबानी वॾी तव्हां असांखे ही मां आई हैव नो वर्ड्स बिलीव जी मी जी त ही जेतिरो ज्ञान ताईं असांखे ॾियो पिया असांजी जी क़िस्मत आहे ऐं ओके ही जेको असीं रिकॉर्ड करियूं पिया इहो रिकॉर्ड रिकॉर्डिंग असीं जी सर्कुलेट कंदासीं जी पंहिंजे सर्कल्स में जी ऐं असांजो हिकिड़ो फेसबुक पेज आहे SABC जो जी उन ते पोस्ट कंदासीं बेस्ट त सभिनी खे ख़बर पवे त जी भाई सिंधी जी रिचनेस तव्हां जेका शाहूकारी चई हुई न सिंधीअ जी 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 इन शाहू रिचनेस ते बि लेक्चर अथव मुंहिंजो हा हा बिल्कुलु मूंखे अरे यादि आहे बिल्कुलु जी जी त दादा ही त ॻाल्हियूं हाणे ही जेको द रीज़न आई वांटेड टू रिकॉर्ड दिस एंड जी सर्कुलेट त माण्हुनि खे सम्झ अचे भई जी त सिंधीअ में केतिरो कुझु छा चवंदा आहियूं खज़ानो आहे हिकिड़ो वॾो खज़ानो वॾो आहे खज़ानो जी ज़बरदस्त खज़ानो आहे ऐं ओतिरा ई वधीक अट्रैक्ट थींदा ऐं ओतिरा ई जी वधीक जी असां सां गॾु जुड़ंदा त ॾाढी जी वॾी महिरबानी हाणे तव्हांखे कुझु चवणो हुजे त उन खां पोइ वधीक मां कुझु ॿुधायां वरी न बसि मूं जेको ॿुधायो काफ़ी थी वियो उहो ई जी जी वरी जी वधीक नेक्स्ट लेक्चर में मूंखे कंदासीं हिकु क्वेश्चन हुयो जी जी हा जी हा जी ॿुधायो एक्चुअली मूंखे इहो ई मूंखे हाणे रिसेंटली मां सिंधी लिखणु सिखां वेठी रेणुका मैम खां त अरबीअ में उन में अरबी हा ये हा अरबी हा त ॾाढो असांजी हुन सुठो में डिस्कशन हली रही हुई सर के ये अरबी त पोइ आई आहे माना अरेबिक जेकी लैंग्वेज आहे उर्दू जेकी हा हा उहे लिखंदा आहिनि उहो हा पोइ आई आहे पर सिंधी लिपि खे भई सिंधी छॾिजे उहो सिंधी उहो हाणे 52 अखर आहे उहो मां जॾहिं लिपियुनि ते ॻाल्हाईंदुसि तव्हांखे उहो सॼी हिस्ट्री ॿुधाईंदुसि ओके बट कहिड़ी पहिरीं हुई कहिड़ी माना पोइ असां हुई हिनखे हा जी 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 अरेबिक सिंधी चवंदासीं ईअं हिसाब आहे हा हा इहा अरेबिक सिंधी आहे ओके लिपियुनि ते ॻाल्हाईंदासीं हा लिपियुनि ते मां बाक़ाइदा फुल लेक्चर वठंदुसि ॿुधाईंदुसि तव्हांखे ओके ॾाढो सर जी जी थैंक यू हा यू आर वेलकम कंहिंखे ॿियो को क्वेश्चन हुजे महिरबानी करे पुछो हाँ महेश जी जी मां प्रकाश कृष्णानी प्रकाश जी त मूंखे सवाल हो हाँ पहिरीं त घणी घणी लख थोरा महिरबानी घणेई मज़ो आयो अॼु सेशन में मूंखे दादा खां पुछणो कि भई उन्हनि जो किताब जेको अचनि वारो आहे कि अगरि असीं पढ़णु चाहियूं त कीअं हासिल कजे भई देवनागरी सिंधी में या उर्दू हा सिंधी हा जी मां उहो किताब जेकॾहिं तव्हां चाहींदव फिज़िकल बि मां मोकिले सघंदुसि पर मुंहिंजो उहो अञा रिलीज़ न थियो आहे ऐं जे ऑनलाइन बि तव्हांखे खपंदो त मां हुनजो PDF बि मोकिले सघंदुसि पर थोरो तव्हांखे इंतज़ारु करिणो छो त मुंहिंजो हाँ के ज़रूर सरकारी ज़रूर ॻाल्हियूं आहिनि ज़रूर जंहिंजे करे अटकियल आहे अदरवाइज़ हा तयारु पियो आहे चांदवानी जी साहब जी मुंहिंजी रिक्वेस्ट इहा आहे तव्हां जी भले जी पंहिंजे मर्ज़ीअ सां जेको बि सर्कुलेट करिणो आहे पर हा मुंहिंजी रिक्वेस्ट सभिनी मेंबर्स खे इहा आहे त हा एज़ अ जेस्चर ऑफ रिस्पेक्ट जी तव्हांजो हेतिरो जेतिरो हिन में वक़्तु ऐं एफर्ट ऐं महिनत लॻी जी आहे ऐं हेतिरो हा ज्ञान मिले थो त असांजे लाइ आई थिंक इहो बिल्कुलु सही थींदो त असीं इहो किताबु परचेस करियूं जी सर जी मां सो थी सघियो त अमेज़ॉन ते बि विझंदुसि उतां हा तव्हांखे सवलो थींदो हा उहो सवलो थींदो बिल्कुलु थी सही सघियो हाँ हाँ ठीकु मुंहिंजी ऐं कॉपी हींअर हाणे बुक करे छॾो अच्छा हिकु मुंहिंजो हाली रिक्वेस्ट हुई जंहिं वक़्तु तव्हां सवाल पुछो था नालो त तव्हां ॿुधायो था किथां आहियो इहो ज़रूरु ॿुधायो बिल्कुलु आई थिंक इहा तमामु सही हाँ ॻाल्हि आहे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे हा प्रकाश भाई तई ॿुधायो पहिरीं हाँ मां फिलहाल बैंगलोर मां आहियां पर अच्छा हाके हिते जेका पूर्वज आहिनि सखर मां हुआ अच्छा अच्छा ऐं सखर गीता ऐं हींअर किथे आहियो हाणे बैंगलोर बैंगलोर ओके ओके हाँ हाँ ऐं हाँ हींअर गीता एट प्रेज़ेंट जी जी अंकल अॼु मुंहिंजो पुटु बैंगलोर में आहे हींअर वियल आहे 3-4 अच्छा ॾींहंनि खां अॼु बैंगलोर में आहे सुभाणे परीहं रिटर्न थियण वारो आहे परीहं जी जी अच्छा बैंगलोर खां पहिरीं चेन्नई में हुआसीं तो अच्छा अच्छा पार्टीशन में चेन्नई में आयासीं त ही मूंखे तव्हां खां ओके पोइ हाणे ही सेशन बरोबर कोन्हे तव्हां खां पुछणो हो कि भई तव्हां वटि कुझु इंफॉर्मेशन हुजे कि भई चेन्नई में कीअं पहुता मद्रास में भई कीअं पहुता सिंधी माण्हू हा हा लॻे थो भई कनेक्शन ही कोन्हे साउथ में कीअं अची पहुता आहिनि भई बेरीअ में अच्छा आया या छा थियो हू कुझु बि डिटेल्स किथे बि नथो मिले तव्हां खां पोइ मां महेश जी खां वठंदुसि तव्हांजो नंबर मूंखे इहो हू इहो इंफॉर्मेशन इहो हिकिड़ो सुठो जी टॉपिक जी आहे प्रकाश भाऊ असां हाँ इहो कोशिशि करे रखंदासीं जेतिरो सम्झ आई जेतिरो ख़बर पई त भई हाँ जॾहिं असांजो विरांङो थियो जॾहिं पार्टीशन थियो तॾहिं किथे किथे कीअं कहिड़े हिसाब सां लॾ पलाण थी उहो उन जो हिकिड़ो रखंदासीं डिस्कशन ज़रूर ज़रूर
जी थैंक यू महेश जी, दादाजी वेरी थैंक यू। वेलकम वेलकम। गीता सुनेजा जी। जी जी जी, मां पूना मां आहियां जी एंड वेरी इंटरेस्टिंग लेक्चर सर, माना मूंखे जाम ॾाढो ख़ुशी थी एंड थैंक यू महेश अंकल ऑल्सो कि तव्हां एतिरो सभु करे रहिया आहियो and very happy that these sessions will be recorded and being posted on Facebook. Yes, we will definitely. जी अच्छा, मूंखे दादा बिफोर आई फॉरगेट जी हिकिड़ो अखर आहे जेको असांजे सिंधियुनि में एतिरो कॉमन आहे जो सदाई पिया चवंदा आहियूं ऐं ॿुधंदा आहियूं, पर उन जी बुनियाद ख़बर कोन्हे या उन जी एक्चुअल माना ख़बर कोन्हे, ऐं उहो अखर तव्हां बि हिकिड़ो भेरो हींअर यूज़ कयो। अच्छा, वो अखर है बैसा। छा? बैसा। मान समझ में पैसा। अरे न बैसा 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 ॿुधई कोन थो, बैसा ॿुधी कोन थो, बैसा ॿुधी कोन थो। हाणे एक्चुअली सच्चाई इहा अथव, या मां हाणे जनरल ॻाल्हायो हुन में इहो लफ़्ज़ इस्तेमालु थी वियो, वेर साहित्यिक लफ़्ज़ न आहे इहो। न मां सम्झां थो, बिल्कुलु कोन्हे। हा एक्चुअली मां जे तव्हां चओ था मां चयो हूंदो त मां पाण सॉरी चवंदुमि, इहो लफ़्ज़ ॻाल्हाइणु न खपे। पर साईं इहो लफ़्ज़ एतिरो कॉमन आहे, एतिरो पॉपुलर आहे, व्हाटएवर द रीजन इज, भाई भेण सां ॿुधी कोन थो, भेण सां हाणे भेण सां ॿुधी कोन थो, माना आई डोंट नो व्हाट इज द मीनिंग ऑफ दैट भेण सां, पर इट्स ऑलवेज यूज्ड, सदाई घर में ॿुधो आहे। एनीवे आई जस्ट थॉट आई पॉइंट इट आउट बिकॉज़ मूंखे पाण खे ख़बर कोन्हे, सम्झ कोन्हे, ऐं असीं यूज़ कंदा आहियूं। जी हा, घणा लफ़्ज़ अहिड़ा अथव जंहिंखे असां सम्झी वञूं था पर सम्झाए नथा सघूं, अंडरस्टूड हूंदो आहे, घणा ई लफ़्ज़ आहिनि अहिड़ा। ऐं ज़रूरी न आहे तव्हां मीनिंग चओ हर लफ़्ज़ जी मीनिंग बि न थींदी आहे, ऐं तर्जुमो बि कोन्हे। हा, एक्चुअली भाषा विज्ञान ईअं थो चवे त कंहिं बि लफ़्ज़ लाइ ॿियो एग्ज़ैक्टली इक्वलेंट लफ़्ज़ थींदो ई न आहे। अच्छा, उनजे इक्वलेंट पासे आसपास थींदो, अपोज़िट थींदो, पर इक्वल न थींदो। इन करे तव्हां ॾिठो हूंदो हींअर पहिरीं त डिक्शनरीज़ यूज़ थींदियूं, अॼुकल्ह त कोई किताब इस्तेमालु नथो करे, पर हाणे जेके नयूं डिक्शनरीज़ आयूं आहिनि, डिक्शनरी विथ थेसारस, ॿुधो आहे? हा, त थेसारस में छा हूंदो आहे? थेसारस में न सिर्फ़ु माना ॾिनल हूंदी आहे, पर हुनजे आस पास जा लफ़्ज़, अपोज़िट वर्ड्स वग़ैरह सभु ॾिनल हूंदा आहिनि, त जीअं असांखे अपोज़िट ॿुधाइण सां सवलो सम्झ में अचे। ऐं हक़ीक़त इहा अथव, एग्ज़ैक्ट हाणे मां जीअं चवां थो लफ़्ज़ आहे जल, उन लाइ ॿियो लफ़्ज़ आहे पाणी, तव्हां खां पुछां जेकॾहिं भाई पाणीअ जो ॿियो लफ़्ज़, तव्हां चवंदो जल, पर सचाई इहा अथव जल जो जेको इस्तेमालु आहे उहो अलॻि आहे, पाणीअ जो इस्तेमालु जेको आहे उहो अलॻि आहे। अच्छा, बिल्कुलु, भई लफ़्ज़ ॿई किथे कहिड़ो अप्रोप्रिएट इस्तेमालु थियणु खपे। जल माना पाणी तव्हां चओ था बराबरि आहे, पर हुनजो इस्तेमाल जो फ़र्क़ु आहे। हाणे जीअं हिकिड़ो कोटेशन आहे या पहाको आहे हिंदीअ में, जल बिन मछली नृत्य बिन बिजली, ईअं ॿुधो हूंदो तव्हां। तव्हां जल जी जॻह ते उते चओ पाणी बिन मछली, छा थो लॻे तव्हांखे? मज़ो नथो अचे, ॻाल्हि वणे ई कोन थी, बराबरि आहे न? त जिन लफ़्ज़नि जो जिते इस्तेमालु आहे उहो लफ़्ज़ उते ई एप्रोप्रिएट आहे, उनजे इक्वलेंट लफ़्ज़ असां इस्तेमालु नथा करे सघूं। तीअं ई हिकिड़ो कोटेशन आहे, उठ हणे 8 ऐं तोॾो हणे 13। हाणे उठ जी माना बि आहे कैमिल ऐं तोॾो जी माना बि आहे कैमिल। शाह साहिब उठ लफ़्ज़ जा घटि में घटि 12 लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि पंहिंजे शेर में। उठ लफ़्ज़ जा इक्वलेंट लफ़्ज़ 12 जिन जी माना कैमिल ई आहे, पर उन्हनि जो इस्तेमालु अलॻि आहे। हाणे जंहिं महिल मां चवां थो उठ हणे 8 ऐं तोॾो हणे 13, पर हिते मां चवां न तोॾो हणे 8 ऐं उठ हणे 13, त नथी वणे ॻाल्हि, सही ॻाल्हि नथी ठहे, सिमेट्री बिगड़े थी बाक़ाइदा, उहा तजनीस हरफ़ी जेका एलिट्रेशन थींदी आहे उहा ख़राब थी थिए, बराबरि आहे। त जंहिं लफ़्ज़ जो जिते इस्तेमालु आहे उहो उते ई एप्रोप्रिएट थींदो, ऐं जेके लफ़्ज़नि जा ऐं टर्मिनोलॉजी जा जेके ॼाणू आहिनि उहे बराबरि इस्तेमालु कंदा आहिनि। इन करे तव्हां ॿुधो हूंदो भाई लीगल लैंग्वेज, मेडिकल टर्म्स, उहे बराबरि इहे शयूं आहिनि, उहो लफ़्ज़ उते ई इस्तेमालु थियणु खपे, हेॾे होॾे न थियणु खपे। ऐं दादा इहो मूंखे यादि नथो अचे, मूं तव्हां सां क्लैरिफाई कयो या ॿियो केरु हिकिड़ा 2-4 दोस्त आहिनि, त ही मूंखे तोॾो ख़बर कोन्हे ही तोॾे जो मतिलबु छा आहे, पर कंहिं मूंखे ॿुधाए छॾ, हा उठ ई आहे, पर भाई नंढो ॿार उठ जो न्यू बॉर्न बेबी, न न न न ईअं न आहे। उनजो नंढो ॿार जेको आहे उन लाइ अञा ॿिया लफ़्ज़ आहिनि। अच्छा,
उन लाइ गौरो लफ़्ज़ आहे, गौरो, उठ जो गौरो। नंढो ॿार, गौरो। अच्छा, हा। गौरो। अच्छा अच्छा। जीअं गांइ में जे लाइ जेको बच्चो हूंदो आहे उनजे लाइ वछ लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे, हा, बराबरि आहे। बिल्कुलु। भई में आहे हिनजी वछ आहे इहा, वछ आई आहे। हा, हा, हे गांइ आहे हिनजी गाबी आहे या गाबो आहे, गाबो। इहे लफ़्ज़ थींदा आहिनि न इस्तेमालु। हा, तीअं उन तोॾे जो बच्चो जेको हूंदो आहे उन लाइ लफ़्ज़ जेको ॿुधायमि गौरो। गौरो। अच्छा अच्छा। हा, ऐं ईअं ॿिया बि लफ़्ज़ आहिनि, ॾाची, मयो, हा, इहे ॾाची। बाक़ाइदा। हा, ॾाची ॾाची। माना उठ लाइ इस्तेमालु थी, कोई लंबो हूंदो आहे, हाणे लंबो ॾाची आहे, अच्छा। बराबरि आहे। त ॾाची बि इस्तेमालु थींदो आहे, ॾाची, मयो, गौरो, इहे लफ़्ज़ बाक़ाइदा उठ लाइ थींदा। मां घटि में घटि तव्हांखे जंहिं महिल इहो ईंदो चैप्टर, जंहिं महिल लफ़्ज़ बि ईंदा, तव्हांखे 8-10 लफ़्ज़ ॿुधाईंदुसि बिल्कुलु। ज़रूरु ज़रूरु। थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। ओके। तमामु दिस इज़ बियॉन्ड वर्ड्स। मूंखे ॿिए कंहिंखे को क्वेश्चन हुजे, एंड आई एम जस्ट क्विकली गोइंग थ्रू द कमेंट्स, कंहिं क्वेश्चन विधा हुजनि। डॉक्टर काजल रामचंदाणी चयो त भई भैंसा जेको आहे सो अनकॉम्प्लीमेंट्री वर्ड आहे। मां चयो न, हिन करे मां ग़लती थी। न तव्हांजी ॻाल्हि नथी करे, मूं पुछो तॾहिं थी चओ। हा हा, मूंखे लॻे थो शायदि तव्हांजी त ॻाल्हि शायदि कंहिं ॿुधी या न ॿुधी, पर इहो मुंहिंजे ध्यान में इन करे आई छो इहो मुंहिंजे वात में बि घणेई आहे। हा, पर मां घणो ज़िक्र इन करे न करणु चाहियो, पासीरो पियो थियणु चाहियां, मूंखे पाण खे फील कयो अनकम्प्लीमेंट्री बराबरि आहे, ग़लति आहे। न सही आहे, सही आहे। थैंक यू। महेश भाई, मूंखे हिकिड़ो क्वेश्चन आहे। हा जी, अंजू पई ॻाल्हाए। अंकल, मां दुबई मां पई ॻाल्हायां, अंजू चंदीरामानी। तव्हां हींअर गौरो चयो या गौरो चयो? गौरो, गौरो, गौरो। ओके, बिकॉज मूंखे सम्झायो गौरो, त मूंखे लॻे थो कि गौरो शायदि ॾेर खे या वॾे ॾेर खे या नंढे ॾेर खे बि कोठींदा आहिनि, राइट? न न न, गौरो न ॿुधो, न ॿुधो न आहे, मूं त न ॿुधो। ओके, तो गौरो आहे। गौरो या छा मूंखे लॻे थो शायदि थी सघे थो गौरो इज हेवी, heavy, one ha, word heavy, one yes. is heavy, बिल्कुल, but I have heard कि ओके ॾेर खे अलाई कंहिंखे कोठींदा आहिनि गौरो, but maybe some different language. Okay, there is so much to learn. ये असांखे डॉक्टर साहब मां, प्रोफेसर साहब मां एतिरी असांखे इन में ख़बर पवंदी। ऐं आई विल रिक्वेस्ट तव्हां सभिनी खे जेके बि प्रेज़ेंट आहियो, तव्हांजा जेके बि फ्रेंड्स हुजनि, फैमिली मेंबर्स हुजनि, उन्हनि खे तव्हां महिरबानी करे रिक्वेस्ट करियो त असां सां जुड़नि इन कॉल ते, त थोरो अवेयरनेस वधे, थोरी सम्झ अचे वधीक ॿारनि खे या जेकी यंगर जनरेशन आहे, त उन्हनि खे ख़बर पवे। ऐं अहिड़ा मौक़ा त असांखे वरी मिलंदा कोन। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। थैंक यू सो मच। जी जी, हा जी, हा जी। काजल जी, तव्हां ॿुधायो। नमस्ते सभिनी खे। नमस्ते चांदवानी सर। जी जी, नमस्ते। मुंहिंजा गुरु बि रहिया आहिनि, कुझु लेक्चर्स मां सर मुंहिंजा अटेंड कया आहिनि एमए में। थैंक यू सर। सिर्फ़ु मां इहा अनपार्लियामेंट्री वर्ड जे लाइ सर खे सपोर्ट कयो, जेको चांदवानी सर चयो त इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे कि इहो वर्ड अदबी वर्ड न आहे, पर असां सभु ॼणा यूज़ कंदा आहियूं। एतिरो कॉमन वर्ड आहे जेके असां रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में यूज़ कंदा आहियूं। मां सिर्फ़ु सर खे सपोर्ट करण लाइ लिखियो, दिस इज द अनपार्लियामेंट, जेको सर चयो उहो बिल्कुलु सही चयो। जी जी, बिल्कुलु। थैंक यू सर, थैंक यू चांदवानी सर। जी, वेलकम। हेलो। जी 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 जी, ॿियो केरु हुजे, कंहिंखे को सुवाल हुजे, मां मिस कयो हुजे त प्लीज़ महिरबानी करे। अलाए कुझु चवण, इन करे मूं तव्हांजो इहो लफ़्ज़ ॿुधो ई कान्हे। सुठो आहे, न ॿुधो अथव तो सुठो बि न आहे। सही फ्रॉम मुंबई। जी जी साईं, जी जी, थैंक यू वेरी मच, थैंक यू सो मच। जे हाणे ॾिसो, असां वटि अबाउट 7:30 थिया, माना इंडिया में 7:30, इंडिया में 7 न, हिते 7:30 आहिनि, माना इंडिया में 8 थिया हूंदा। 8 थी विया आहिनि, कलाक थी वियो। हाणे जे कंहिंखे इंट्रस्ट हुजे त वी कैन कंटिन्यू विथ आवर अदर सेशन, पर अॼु छो जो दादा मूलचंद आहे कोन असां सां, त जे तव्हांखे खपे त पोइ वरी उहो नेक्स्ट टाइम उनखे असीं कैरी फॉरवर्ड कयूं। ओके, ठीकु आहे त साईं चांदवानी साहब, वंस अगेन तमामु घणी महिरबानी, शुक्रिया सर। इट इज़ माय प्लेजर। मां राधर चवां तव्हांखे, थैंक यू, तव्हां ॿुधो। न दादा, ही जेको असांखे हूअं नॉर्मली ॿुधण वारा हूंदा ई न आहिनि।
कॉलेज में लेक्चर बंक थींदा आहिनि, स्टूडेंट न मिलंदा आहिनि, ॿुधण वारा हूंदा ई कोन आहिनि। असांखे त जाम मज़ो आयो, जाम सुठो लॻो, ख़बर कोन्हे की असांजी सिंधी एॾी रिच आहे। न ज़बरदस्त अञा आहे। त घणो कुझु आहे ही। अच्छा मां त अञा मां बि ॿार आहियां, मां बि सम्झो अदना आहियां, भई सिखां थो वञा, ईअं चवां मां, छो त अञा खज़ानो घणो आहे। घणो सही आहे। हा जी बिल्कुलु सही आहे। अच्छा नियति तव्हांखे कुझु पुछणो आहे? पुछणो न आहे, मूंखे ख़ाली ही चवणो हुयो कि सम्झाइणी जाम सुठी आहे। अच्छा ओके वेरी गुड। मूं कोशिशि इन करे पहिरीं चयो त मां जेतोणीकि जेकॾहिं मां स्टडी पॉइंट ऑफ व्यू खां या भई कॉलेज जो लेक्चर थींदो हुजे, मां उते जेकॾहिं ॻाल्हाईंदो हुजां त थोरो ॿोली थोरी गौरी थी आहे मुंहिंजी, त मूं कोशिशि कई, जॾहिं ॾिठो आहे की हिते सम्झण वारा न आहिनि ओतिरा, त मां थोरो सवलो कयो हुनखे पाण, त केतिरा लफ़्ज़ मां हुनखे सवलो करण जे चकर में बि मां कुझु लेवल घटाए छॾी। न सही आहे सही। ऐं ही छा आहे, जीअं असीं थोरो वधीक सम्झंदासीं अञा बि वधीक मूंखे चवणु न खपे, पर तव्हांजो मथो खाईंदासीं। हिकिड़ो ॿियो सुवाल आहे मुंहिंजो, तव्हां विच में चयो त जेके असांजा अल्फाबेट्स सिंधीअ जा, अरबी सिंधीअ जा जेके हुआ उहे 1853 में 1853 में जेके आहिनि से तॾहिं जेको आहे सो स्टैंडर्डाइज़ थिया हुआ। जी जी। त उन खां पहिरीं छा जेको असांजी भई सिंधी ॿोली हुई उन जे लाइ लिपि काई कोन हुई, खाली लिपियूं हुयूं? हा लिपियूं हुयूं, 3-4 लिपियूं हुयूं ऐं उहो सभु वेग हुयो। अच्छा। हा माना जंहिंखे जीअं वणंदो, पोइ इन जे करे उन में कुझु किताब बि न छपजी सघिया। जी जी। अच्छा इहो मां लिपीअ जे चैप्टर ते, हा लिपीअ जे चैप्टर ते वधीक ॻाल्हाईंदासीं। हा ठीकु आहे, डिटेल में ॿुधाईंदुसि। हा ठीकु आहे। छा आहे, के ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके हिकु लाइन जे जवाब ॾियण सां बराबरि तव्हां ताईं न पहुचंदियूं, त उनखे थोरो वधीक वास्ट डेप्थ में वञिणो आहे, त पोइ वधीक सम्झाए सघिणो आहे सवलो। जी 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 बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। कंहिंजो ॿिए जो सुवाल हो? हा महेश जी, मुंहिंजो हिकिड़ो आख़िरी सुवाल हो, चैट में विधो मूं, जेको किताब सर ॿुधाया न कि भई पाकनि जी पीड़, त ही किताब असांखे किथे मिलंदा? ऑनलाइन अवेलेबल आहिनि या? न ऑनलाइन छा, तव्हांखे कंहिं शॉप ते बि न मिलंदा। हींअर हालतूं अहिड़ियूं आहिनि जो इहे किताब अणलभ आहिनि। किथां न मिलंदा। हा जेके लाइब्रेरीज़ आहिनि वॾियूं वॾियूं सिंधीअ जूं, उते पॉसिबिलिटी आहे मिलंदो तव्हां। हिकु ॿ लाइब्रेरी जो नालो जे ॿुधायो त हा नाला हाणे उल्हासनगर में त 2-3 लाइब्रेरियूं आहिनि जिते पॉसिबिलिटी आहे। अच्छा। भाई हाणे आरकेटी कॉलेज जी लाइब्रेरी थाणा डिस्ट्रिक्ट जी वॾे में वॾी लाइब्रेरी आहे। आरकेटी कॉलेज जिते मां पढ़ाईंदो हुउसि। हा छा उनजो उते फुल नालो? हा आर.के. तलरेजा कॉलेज, आर.के. तलरेजा, रामचंद कीमतराम तलरेजा कॉलेज। ओके। हा इन किताब में, इन कॉलेज जे लाइब्रेरी में ज़रूरु मिलंदो, पर हालति इहा अथव, मां ई जॾहिं पढ़ाईंदो हुउसि त छा थियो आहे, अरबी ॼाणंदड़ जेके आहिनि उहे तमामु घटि आहिनि। भई किताब जंहिं महिल असांखे खपंदो हो न, त जेको प्यून कढी ॾिए उहो अरबी ॼाणंदो ई न हो। सही आहे। उहो पढ़ी न सघंदो। पोइ नंबर जे आधार ते त असांखे किताब मिलंदो, पर जेकॾहिं मिस हेॾे होॾे थियो त उहो किताब असांखे पाण वेही करे ॻोल्हणो पवंदो। त हींअर हालतूं ईअं आहिनि। ऐं सचाई आहे, हींअर स्टूडेंट्स बि अहिड़ा थी विया आहिनि जिन खे सभिनी खे रेडीमेड शयूं खपनि, कोई बि महिनत करणु नथो चाहे पियो। त लाइब्रेरीज़ में 1000 मेंबर हूंदा आहिनि त 10 मस वेंदा आहिनि सम्झो। असांजी हालत इहा ई आहे साईं। 150 मेंबर आहिनि, 15-20 ॼणा मस ईंदा आहिनि। इहे जेको किताब मूं ॿुधाया, इहे मुंहिंजा स्टडी थियल आहिनि, लाइब्रेरीज़ खां ई वठी करे असां स्टडी कया आहिनि। पर हींअर मार्केट त सोचणो ई न आहे, थींदो ई न, सवाल ई नथो थिए पियो। बाक़ी हा लाइब्रेरीज़ में मिलंदा। उल्हासनगर में हिकिड़ी सिंधु यूथ सर्किल साणे सां हिकिड़ी संस्था आहे, उन्हनि जी बि लाइब्रेरी आहे सिंधीअ जी, उन्हनि खे बि काफ़ी हज़ारनि में किताब आहिनि, उहे बि बाक़ाइदा ॾींदा आहिनि। बिल्कुलु यानी माण्हू वठी सघंदा आहिनि, जनरल केयर बि वञी करे, उन जा रूल्स आहिनि, डिपॉजिट्स वग़ैरह वठंदा आहिनि। ॿियो चांदीबाई कॉलेज आहे उल्हासनगर जो मशहूरु, उते बि थी सघे थो। छो त छा थियो हो, 2 साल अॻु बोर्ड आई हुई, उन बोर्ड में उन्हनि जी लाइब्रेरी सॼी लुड़ी वई हुई किताब जो। त उन्हनि नए सिर वरी जमा करणु शुरू कया आहिनि। पोइ हाणे उन्हनि वटि थी सघे थो, मां चई नथो सघां, पर पॉसिबिलिटी आहे, उन्हनि जी बि लाइब्रेरी आहे सुठी। ऐं ॿिया वरी सिंधी संस्थाऊं जेके ॿियनि जॻहियुनि ते आहिनि, अहमदाबाद में आहिनि, अजमेर में आहिनि, घणनि ई शहरनि में जिते सिंधी वसनि था। आदिपुर में त वरी लाइब्रेरी अथव। हा उते मां मुंहिंजो थोरो कनेक्शन आहे, मां ॿिनि खे सुञाणा।
उते मां थोरो अप्रोच कंदुसि, ॾिसां कहिड़ा किताब आहिनि, छा आहिनि। मिली वेंदो ज़रूर ॻोल्हण खां। जी पर हाणे जी ईअं आहे अॼुकल्ह इहे किताब एॾा पुराणा थी विया आहिनि, कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे किताब जो पनो उथलायो त पियो फाटंदो आहे, एतिरा पुराणा थी विया आहिनि। एतिरा पुराणा जी थी विया, जी सही ॻाल्हि आहे, सही जी। ॻाल्हि आहे। न साईं, थैंक यू वेरी मच वंस Thank you, अगेन। sir. ऐं जी जी सभिनी खे, तव्हां जेके अॼु पार्टिसिपेट कयो आहे, तव्हांखे सभिनी खे थैंक यू। ऐं आई होप एवरीबडी इंजॉयड इट। ही जेको रिकॉर्डिंग आहे, मां आई विल ट्राई एंड रिव्यू इट, ऐं हिन में कुझु जे एडिट करिणो आहे, या हाणे जीअं सिंध जो मैप दादा चयो, जे उहो असीं जी। ऐड करे सघूं, मूं वटि आहे, ऐं हा। उन में बाक़ाइदा डायलेक्ट्स वग़ैरह जो आहे। ईअं त मूं वटि बि हुयो, पर हाणे मां कीअं ॾेखारियां हितां, मां चयमि हाणे छो त बिल्कुलु अखर सही आहे, वग़ैरह पढ़णु न थींदो। हा। बिल्कुलु सही आहे। ऐं ही जेको मैप आहे उहो मूंखे लॻे थो शायदि तव्हां वटां ई मिलियो आहे मूंखे, त उहो अच्छा अच्छा। कोशिशि करे अहिड़ो कंदासीं हा। त जेको कंफ्यूजन आहे या कंहिंखे सम्झ न आहे त उहो सम्झी जी। सघे। मूंखे लॻे थो प्रकाश भाई या जेके असांजा IT जा नियति आहे और हा। जय आहे, भोजवानी आहे, उन्हनि जी हेल्प मां वठंदुसि, थोरो टाइम लॻी वेंदो, ज़रूर पर ज़रूर असीं महेश भाई। जी जी। थैंक यू वेरी मच। जय झूलेलाल ओके, एंड जय होप टू झूलेलाल। कनेक्ट विद यू। थैंक यू, जी थैंक यू। थैंक यू। Thank you, महेश भाई। जय झूलेलाल।